अस्सलाम वालेकुम दोस्तों, जिन मां आहियां जो मुमताज़ बुलाई मूंसां गॾु आहे असांजो सीनियर उस्ताद मोहतरम मंसूर सदड़ी साहब जो अलहमदिल्ला जिद्दा में पाकिस्तान में तो गॾु हूंदा आहियूं हमेशह कॾहिं न कॾहिं स्टूडियो में किथे मुलाक़ात हूंदियूं आहिनि पर हिन दफ़े असांजो सफ़र तक़रीबन गॾु थियो आहे जिद्दा में मुलाक़ात चढ़ी हले थी सुभाणे उस्ताद जो तमामु ख़ूबसूरत शो थी रहियो आहे बेहतरीन शो थी रहियो आहे ऐं मां उमेदु रखां थो पंहिंजे सिंधी भाइरनि मां त असांजा सीनियर आहिनि मोहतरम आहिनि तव्हां हिननि खे मान ॾींदव अलाह पाक तव्हांखे मान ॾींदो मां उमेदु रखां थो अलाह मां असांजे उस्तादनि जी सीनियरनि जी तव्हांजी मोहबत लाइ ईंदा आहिनि हिनखे हमेशह मान ॾींदा कयो अक्सर हिकिड़ी ॻाल्हि कयां त जिद्दा में ग्रुपबंदी इलाही आहे महिमान ते ग्रुपबंदियूं थियनि थियूं मुंहिंजे ख़्याल में इहे न थियणु खपनि जानब सां न ठहंदो चवंदो त मां हीअ महिमान तव्हां वटि ईंदो आहे क़िस्मत सां महिमाननि ताईं पोइ रहंदा कयो जेसि ताईं महिमान आहे उन खां पोइ जहिड़ा पंहिंजा ज़ाती मसइला आहिनि उहे पाण ताईं हुजनि पर जेको सिंध जो फनकार अचे हुनजे मान जो शान जो अलाह पाक तव्हांखे ख़ुशि रखंदो मां उमेदु रखां थो त इनशाला पर सभु सिंधी भाइर सुभाणे गॾु थींदा उस्ताद भरपूर शो कंदा।